अस्सलाम वालेकुम नाज़रीन, HR JDO न्यूज़ में आया वज़ीर असां मौजूद आहियूं सकरंड प्रेस क्लब जिते अब्दुल करीम चांडियो जो माज़ूर आहे पीर पर जो रिहायशी वो एहतजाज करे रहियो आहे। अचो तो साणनि ॻाल्हि ॿोल था कयूं। अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा मसलो अदा? साईं माज़ूरी कोटा में नौकरी कोन थी मिले। 5 सालनि खां वठी मां कागज़ जमा कराइण पियो आहियां। हिन वक़्त ताईं मूंखे को बि किथां आसिरो या उमेदु कोन ॾिसण में आई आहे। ऐं मां पंहिंजे तक जे MP ग़ुलाम क़ादर चांडियो वटि तक़रीबन 50 चकर वियो आहियां 5 सालनि में, पर हिन वक़्तु कुझु तालीम घणी आहे तव्हांजी? साईं मां सिर्फ़ु 5 दर्जा पढ़ियल आहियां, छो त मां माज़ूर आहियां, ग़रीब मिसकिन आहियां। हिन वक़्तु मुंहिंजा तव्हांजे बचड़ा ई साम्हूं आहिनि ऐं मूं वटि एतिरा पैसा कोन्हनि जो मां हिननि खे स्कूल जी तालीम ॾियारे सघां। उन जो करे हींअर मुंहिंजा बचड़ा माशाल्लाह मदरसे में पढ़ंदा आहिनि, पर हाणे स्कूल में ॿारनि तव्हां? साईं 7 ॿार आहिनि। उन्हनि जा बेफारम, उन्हनि जा कागज़ ई सभु कंहिंजा तव्हां वटि साम्हूं ई आहिनि। बेफारम हिननि वटि ठहियल आहे ऐं तंहिंखां पोइ पैदाइशी सर्टिफिकेट बि ठहियल आहे। 7 ॿार आहिनि मूंखे। मां माज़ूर ग़रीब मिसकिन आहियां। मूंखे हिन वक़्तु काई बि किथां माली इमदाद कोन्हे। मां पंहिंजो घर बि नथो हलाए सघां। मां अप्लाई कई आहे किथे तव्हां? साईं मां 50 चकर अप्लाई करे आहियां। नवाब करण ख़ातिर में तक़रीबन वावडा में करे आयुसि, पेशमामी में करे आयुसि, तंहिंखां पोइ एग्रीकल्चर में करे आयुसि। हिन वक़्तु मूं वटि टोकन बि मौजूदु पिया आहिनि, जेको सिंध पीपुल्स यूनिवर्सिटी क़ाइदे आज़म नवाब शाह जो क़ाइदे आज़म जो बि आहे, क़ाइदे आवाम यूनिवर्सिटी जो बि आहे, सिंध पीपुल्स यूनिवर्सिटी जो टोकन आहे। उते मां कागज़ जमा करे आयुसि, पर उन खे 6 महीना थी विया आहिनि, अञा ताईं कुझु बि कोन्ह थियो आहे। ऐं तंहिंखां पोइ मां हींअर कल्ह तनवीर तुंहिंजे सां मां मिली आयुसि रूबरू। उन खां मां अर्ज़ु अपील करे आयुसि, मां 31 दिसंबर ताईं एहतिजाज जारी रखंदुसि। अगरि मूंखे 31 दिसंबर ताईं जेकर मुंहिंजो को बि दाद फिरिया माज़ूर कोटा में नौकरियूं बि शायदि आहिनि गवर्नमेंट तरफ़ आयूं आहिनि, पर असांखे नथी मिले। असां भॼी थकी पिया, असांखे कोन थी मिले। मां हींअर तनवीर तुंहिंजे सां कल्ह सां मां पाण रूबरू मुलाक़ात करे आयो आहियां तनवीर तुंहिंजे सां, ऐं उन खां मां इहो ई ख़त ॾेई आयो आहियां। 31 दिसंबर ते मां हींअर बि तव्हांजे साम्हूं ऐलान पियो कयां, 31 दिसंबर ताईं जेकर मूंसां को बि दाद फिरियाद न थियो, पोइ मां इंतिहाई सख़्तु क़दम खणंदुसि। सख़्तु क़दम में छा हूंदो उहो मां प्रेस कॉन्फ्रेंस कंदुसि 1-2 ॾींहं अॻु में, ऐं उन खां बाद में प्रेस कॉन्फ्रेंस करे तंहिंखां पोइ मां हिकिड़ो दस्तावेज़ बि वठंदुसि। दस्तावेज़ वठी मुंहिंजी दिलि थी चवे त मुंहिंजा राति जो बच्चा पंहिंजा बुखा सुता पिया आहिनि। उन बुखे सुम्हण खां वधीक पोइ मौत भलो आहे, छा कजे असांखे। अच्छा, ऐं हींअर हिते जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे छा था चवनि? उन्हनि सां ईअं वटि मां काफ़ी चकर वियो आहियां। 20 चकर MLA सां वटि विया? MLA वटि मां 6 चकर वियो हुउसि, पर मूंखे 6 चकर मूंखे मिलियो कोन। घर बि हुयो, पर उन्हनि जा जेके ॿाहिरि नौकर बीठा आहिनि, साईं कराची आहे, जामशोर आहे, हैदराबाद आहे, इस्लामाबाद आहे। बाक़ी मां पंहिंजे तक जे MP ग़ुलाम क़ादर चांडियो वटि तक़रीबन 50 मुलाक़ातूं रूबरू करे आयो आहियां। अच्छा, वोटर कंहिंजा था? साईं MP ग़ुलाम क़ादर चांडियो जा। नथी मिले। हाणे दाद फिराद केरु ॿुधाइण वारो बि कोन्हे। मां उनखे मोबाइल ते मैसेज बि कया आहिनि। 31 तारीख़ ते मां क़दम खणंदुसि ग़ुलाम क़ादर चांडियो खे मां रूबरू प्रेस क्लब ते। चौथो ॾींहुं मां MP ग़ुलाम क़ादर चांडियो साहब खे प्रेस क्लब नवाब असांजा पियो ग़रीब असांखे नौकरी ॾियो, असांजा पियो ग़रीब असांखे नौकरी ॾियो, पियो ग़रीब असांखे नौकरी ॾियो। वधीक ख़बरनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।